अस्सलाम वालेकुम क्लास। बेटा कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? अॼु जो असांजी क्लास आहे क्लास 1 जी मैथमेटिक्स, जेको पेज नंबर 17 आहे। ठीकु आहे। उन खां पहिरियों असां पढ़ी आया हुआसीं नंढ वॾाई। अॼु जो असांजो टॉपिक आहे वॾी नंढाई, यानी वॾे खां नंढे जी तरफ़ अचणु, उबती तरतीब। वॾी नंढाई जो मतिलबु छा आहे? उबती तरतीब। ऐं नंढ वॾाई जो मतिलबु छा आहे? सुबती तरतीब। अॼु असां सिखंदासीं उबती तरतीब। ठीकु आहे बेटा। अॼु उबती तरतीब सिखंदासीं, जंहिंमें असांजी क्लास आहे वॾी नंढाई या उबती तरतीब। हे लिखे थो किताब वारो, वॾी नंढाई या उबती तरतीब जी माना हेठि वञणु या वॾे खां नंढे जी तरफ़ वञणु आहे। किथां बि ॾाकण तां हेठि लहिजे त माना मथां असां हेठि था अचूं, माना वॾे खां हेठि नंढे ते था अचूं। ठीकु आहे। या जीअं ॿार असेंबली में बीहारबा आहिनि, असूलनि जेके असां बीहारींदा आहियूं नंढ वॾाई। असेंबली में ॿार बीहारींदा आहियूं, पहिरियों नंढो हूंदो आहे, पोइ हुन खां वॾो, पोइ हुन खां वॾो, माना नंढ वॾाई। पर जेकॾहिं असां वॾी नंढाई कंदासीं त पहिरियों वॾो ॿार बीहारींदासीं, जेकॾहिं वॾी नंढाई कंदासीं पहिरियों वॾो ॿार, पोइ हुन खां थोरो नंढो ॿार हो, या आख़िरि में नंढो ॿार बीहारींदासीं। इहो थींदी वॾी नंढाई, माना उबती तरतीब कंदासीं। हाणे हे ॾिसो, हीअ छोकिरी आहे गर्ल आहे, जेका मथां लही थी अचे, माना उबती तरतीब। मथे छा आहे? 9 8 7 6 5 4 3 2 1 0। इहा थी वई वॾी नंढाई। ठीकु आहे। माना वॾे खां नंढे जी तरफ़ अचणु, हुनखे छा चइबो आहे? वॾी नंढाई। माना मथां ॿारु हेठि लहे थो त इहा थी वई वॾी नंढाई। हेठां ॿारु मथे वञे थो त इहा थी वई नंढ वॾाई। ठीकु आहे। हाणे हेठि असां छा कंदासीं? किथां बि असां अचूं त उहो करे सघूं था। हाणे हिन में असांखे छा थो चवे? हेठि अदनि खे वॾी नंढाई या उबती तरतीब में लिखो। हाणे हे अंग सां लिखियल आहिनि अॻिते पोइते आहिनि। हाणे छा कंदासीं? पहिरियों असां वॾो ॻोल्हींदासीं। वॾे में वॾो कहिड़ो अंग आहे हिते? 6 खां वॾो को आहे? 7 आहे। 7 आहे त पहिरियों असां लिखंदासीं 7। पोइ 7 खां पोइ कहिड़ो हूंदो आहे? 6। 6 खां पोइ कहिड़ो हूंदो आहे? 5। 5 खां पोइ कहिड़ो हूंदो आहे? 4। पोइ 3। 2 आहे? 2। 1 आहे? 1 न आहे, 0 बि न आहे। ठीकु आहे। अब हिन में ॾिसंदासीं सभ खां वॾे में वॾो कहिड़ो आहे? हिन 9 लिखियो आहे। 9 खां वॾो कोई न आहे। ठीकु आहे। 9, पोइ 8, हे 8 हिते बि आहे, हिते बि आहे। ठीकु आहे। पोइ 7 हिते बि आहे, हिते बि आहे। 6 हिते बि आहे ऐं हिते बि आहे 6। ठीकु आहे। 6 खां पोइ 5, हे 5 हिते बि आहे, हिते बि आहे। पोइ 5 खां पोइ 4, हे 4 हिते बि आहे, हिते बि आहे। 4 खां पोइ 3 हिते आहे ई न। ठीकु आहे। माना हे खाना पूरा थी विया। अहिड़ी तरीक़े सां हेठि ॾिसंदासीं असां। हिन में ॾिसो वॾे में वॾो अंगु कहिड़ो आहे? वॾे में वॾो बेटा कहिड़ो आहे? 5। 5 खां वॾो को आहे? न आहे त लिखंदासीं 5। 5 खां पोइ छा हूंदो आहे? 4। 4 आहे? 4 खाने में लिखियल आहे त पोइ खाने में लिखो 4। 4 खां पोइ 3, ओहे 3 खां पोइ काथे न, ओहे 2। ठीकु आहे बेटा। 2, 2 खां पोइ 1 ऐं पोइ 0। हाणे 5 4 3 2 1 0, माना वॾी नंढाई। मतिलबु छा थियो? वॾी नंढाई, माना वॾे खां नंढे ताईं अंग लिखियासीं असां। वरी जेकॾहिं असां हिननि खे चऊं त नंढ वॾाई लिखूं त माना हे थी वियो 0 1 2 3 4 5। हे छा थी वियो? नंढ वॾाई। हेॾो असां लिखंदासीं। जेकॾहिं असां हेठां लिखूं इहे शयूं हीअं करे लिखूं त इहा थी वेंदी नंढ वॾाई। हाणे असां छा लिखिया आहियूं? वॾे खां नंढे ते वॾी नंढाई। ठीकु आहे। वॾी नंढाई मतिलबु छा आहे? उबती तरतीब। वॾी नंढाई मतिलबु छा आहे? उबती तरतीब। शाबाश बेटा। हाणे हिन में ॾिसो वॾे में वॾो कहिड़ो आहे हितां? 6 7 आहे? 7 न आहे त पोइ 6 असांजो वॾे में वॾो आहे। 6 खां पोइ छा ईंदो आहे? 5 आहे? सही थो। 5 हे पियो आहे। 5 आहे त लिखो। 5 खां पोइ 4 ॾिसो आहे त लिखो। पोइ 3 आहे त लिखो। पोइ 2 आहे? किथे आहे? ओ हे बेटा 2। पोइ 1। ठीकु आहे। ऐं 0 जे लाइ खानो आहे ई न, नहीं लिखियलु आहे 0। ठीकु आहे। अहिड़ी तरीक़े सां जीअं तव्हांखे ख़बर पइजी वई वॾी नंढाई में छा कबो आहे। जेको बि वॾो अंगु लिखियलु हूंदो पहिरियों असां उहो रिपीट कंदा। हिते वॾे में वॾो कहिड़ो आहे? 9 8 7 6 5 4 3 2 1 0। 9 8 7 6 5 4 3 2 1 0। सिंधीअ में 9 8 7 6 5 4 3 2 1 0। अहिड़ी तरीक़े सां अॼु जो असांजी हिते क्लास मुकमल थिए थो, जेको हुयो वॾी नंढाई जो, यानी उबती तरतीब, वॾे खां नंढे जी तरफ़। अहिड़ी तरीक़े सां असां एक्टिविटी करे सघूं था त जीअं ॿारनि खे बीहारींदा आहियूं असेंबलीअ में त लाइन करे वॾी नंढाई सां एक्टिविटी कयूं था।
हाणे असां वॾी नंढाई जी तरतीब खे काउंट कंदासीं। हाणे असां ॿार बीहारिया आहियूं, वॾे खां वॾो पहिरियों, पोइ उन खां नंढो, पोइ उन खां नंढो, पोइ उन खां नंढो, आख़िर में नंढड़े खां नंढो ॿार बीहारियो आहियूं। हिनखे चइबो आहे उबती तरतीब, यानी वॾी नंढाई। हाणे सभ खां पहिरियों असां काउंट कंदासीं। नंबर पहिरियों, नंबर ॿुधायो। 11 9 8 7 6 5 4 3 2 हाणे हे असां सीरीज़ कईसीं जेका आहे 11 खां शुरू हली वेंदे 0 ताईं। इनखे चइबो आहे सॼा आदत जेके असां 11 खां स्टार्ट कयासीं वेंदे 0 ताईं। हाणे जेके असां पोयों खां शुरू कंदासीं इहा थी वेंदी नंढ वॾाई, ठीकु आहे, यानी नंढे खां वॾे ताईं ईंदासीं, पर असां स्टार्ट कंदा आहियूं उबतो वॾे खां नंढे ताईं। असां पोयों जेकॾहिं शुरू कंदासीं त उहा थी वेंदी नंढ वॾाई, ठीकु आहे। हाणे इहा असांजी थी वई नंढ वॾाई तरतीब। हाणे नंढो नंढो असांजो अॻ में हलियो वियो, वॾो असांजो पोइते अची वियो। जीअं असांजो वॾो पोइते अची वियो, असांजी सीरीज़ उबती थी वई, ठीकु आहे। हाणे बेटा तव्हां 0 खां स्टार्ट करो। 0 2 3 4 5 6 7 8 9 10 यानी असांजा 11 ताईं ॿार आहिनि। 0 खां वरितासीं जंहिंखे सजादत चइबो आहे। हाणे थी वई नंढ वॾाई। वरी जेकॾहिं मां चवां अबाउट रन, अबाउट रन, अबाउट रन। हाणे हीअ असांजी थी वई वॾी नंढाई वारी तरतीब। वॾो वॾो अॻियां अची वियो, नंढो नंढो असांजो लास्ट में हलियो वियो। अहिड़े तरीक़े सां एक्टिविटी करे सघो था पंहिंजी क्लास में, ॿार असेंबलीअ में एक्टिविटियूं करे सघो था। वॾी नंढाई ऐं नंढ वॾाई जो तसवर तव्हांखे मिली सघे थो। उमेदु कयां थो तव्हां एक्टिविटियूं ज़रूरु कंदव। एक्टिविटी ते ॿारनि खे यादि थींदा आहिनि। जेकॾहिं तव्हां असांजे पेज मोटिवेशनल स्किल्स बाय सुफिशा ते नवां हुजो त हुनखे फॉलो कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो त जीअं वधि खां वधि ॿार हिन शयुनि खे सम्झी सघनि। थैंक्स फॉर वॉचिंग। रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।